ज़िले इंतज़ामिया मटियारी पारां ज़िले जी तारीख़ में पहिरियों भेरो मैंगो एंड हैंडीक्राफ्ट्स एक्सपो जो बाक़ायदा इफ्तिताह वज़ीर बहाली सिंध मखदूम महबूब ज़मा बटशाह जे HT सोरीली हाल में कयो। एक्सपो 2 ॾींहं जारी रहंदो। हुन मौक़े ते चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल मखदूम अहमद ज़मा, डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी गुल पंवर, चेयरमैन टॉन कमेटी बटशाह सैयद खावर शाह ऐं ॿिया मौजूद हुआ। मखदूम महबूब ज़मा एक्सपो में जानवरनि जी नुमाइश, अंबनि ऐं दस्तकारी जे स्टॉलनि, शागिर्दनि पारां ठहियल साइंस मॉडल जो मुआइनो कयो ऐं कम जी वाखाण कई। एक्सपो तक़रीब जी बाक़ायदा शुरूआत तलावत क़ुरान पाक सां कई वई, जंहिं खां बैद में क़ौमी तरानो पेश कयो वियो, जॾहिं त फ़कीर अनवर ऐं साथन शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी वाई पेश कई। महिमान ख़ुसूसी तौर एक्सपो खे ख़िताब कंदे वज़ीर बहाली तइलीम सिंध मखदूम महबूब ज़मा चयो त मटियारी ज़िले में पहिरियों भेरो मैंगो एंड हैंडीक्राफ्ट्स एक्सपो जी कराइण ते दिली ख़ुशी थी आहे। ज़िले इंतज़ामिया खे मुबारकबाद पेश करियां थो, जिन जी महिनत ऐं कावश सां ही ज़बरदस्त एक्सपो मुनक़द थियो। वज़ीर बहाली सिंध ऐलान कयो त हीअ एक्सपो हर साल मुनक़द करायो वेंदो, जीअं बिरशाह हालां मटियारी सदाबाद जा शाहकार हथ हीअ हुनर अंबनि तौर ॿियनि ज़रूरी फसलनि जी पज़ीराई ऐं बहितर मार्केट जा मौक़ा मिलनि। मौक़े ते ज़िले अंदरि एक्सपो सेंटर तइमीर करायो वेंदो। हिन चयो त ईंदड़ साल जे एक्सपो में मुख़्तलिफ़ मुल्क जे सफ़िया दावत ॾिनी वेंदी त जीअं हथ जे हुनर ऐं ज़रूरी फसलनि खे आलमी पज़ीराई मिली सघे। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा ऐं ॿियनि महिमाननि ज़िले इंतज़ाम पारां छपाए सर्वेनर जे मुहूर्त पिणु कई। एक्सपो में ज़राअत खाते तावन सां बाग़नि जे मशहूरु आबादगारनि पारां सिंदरी, रंगरो अनवर, रतूल, दशहरी, पहलवान, चोसो, लाल बादशाह, तोतापरी, ज़फ़रान ऐं नीलम समेत अंबनि जूं 40 जिन्सूं रखियूं वयूं। सोशल वेलफेयर खाते सहकार सां NGO ऐं हुनरमंदनि पारां दस्तकारी जा 12 स्टॉल लॻाया विया, जिन में अजरक, झंडी, काशी, सिलाई वर्क, रंगनि सां भरियल बेडशीट, केले मां ठहियल बाए प्रोडक्ट्स मां रखियूं वयूं। चौपाई माल जी नुमाइश में साउथ अफ्रीका जे नंढे कद वारे पूने घोड़े हवा ख़ासि तौर ते ॿारनि जी तवजो मर्कज़ आयो। नुमाइश में भलो नस्ल जूं ॿकरियूं, कामोरी, बगी, तोरेकारी, ट्रापरी ऐं गोल्डन ट्रापरी मौजूद हुयूं। हिन मौक़े ते मखदूम महबूब ज़मा, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिकिड़ो यूनिक मिसाल आहे जेको असांजे ज़िले में क़ाइमु कयो वियो आहे। जेको एग्ज़िबिशन आहे मैंगो लाइफ स्टॉक ऐं स्मॉल स्केल इंडस्ट्री जे जेके आर्टिज़ान्स आहिनि उन्हनि जो, असीं हिन खे हर साल रिपीट करणु चाहियूं था, वॾे स्केल ते आणणु चाहींदासीं। हिन जी रिपोर्ट अॼु लॉन्च कई आहे असां, जेका असीं वज़ीर आला सिंध खे पेश कंदासीं ऐं पार्टी लीडरशिप खे बि ॾींदासीं। ऐं इंशाअल्लाह ताला एक्सपो सेंटर जो प्रपोज़ल वज़ीर आला खे असीं फ्लोट कंदासीं, मंज़ूर कराए क़ाइमु कराइण जी असीं उमेदु रखूं था। उनजी असां जेका फिस्कल साइड आहे, माली साइड, उन ते असांजो गौर फ़िक्र हले पियो त उनखे रैशनलाइज़ करे असांखे प्रपोज़ल मोकिले DC साहब त आउं पंहिंजे लेटर हेड ते CM साहब खे रिक्वेस्ट करे ऐं ज़िले मटियारी लाइ वठां। त मुंहिंजी आउं शाबाशी ॾियां थो ज़िले जे इंतज़ामिया खे। छी चाहियूं था त जेका जंहिं हंध जी ख़ुसूसी इकनॉमी खे बूस्ट करण वारी जेका घरू सनअत आहे ऐं जेका एग्रो इकनॉमी आहे, उन खे बाक़ाइदे डिस्प्ले कजे। असांजा माण्हू जेकॾहिं हिते जा अॾे जा आहिनि उहे फिज़िकली घुमनि था, त अहिड़े नमूने सां असीं हाणे डिजिटल दौर में अची विया आहियूं। डिजिटल दौर में सभिनि खे हिकिड़े ई हंध ते असां अॼु जेको अंबनि जा 12 स्टॉल्स आहिनि, 10 खां 12 असां घरू सनअत जा जेके हैंडीक्राफ्ट्स जा स्टॉल्स आहिनि, जंहिंमें अजरक मेकिंग आहे, टोपी मेकिंग आहे, काशी जो कमु आहे ऐं जेका असां चीनी ते चित्रसाली कंदा आहियूं उहा बि हिते मौजूदु आहे। ओड़ा वर्कशॉप्स बि जेके आहिनि इहे हिन जी सराउंडिंग में मौजूदु आहिनि। माण्हुनि खे उन्हनि जी इंफॉर्मेशन तमामु भरपूर नमूने सां मिले पई। उन खां अलावा असां ॿारनि जे लाइ हिकिड़ो फ्लावर शो बि फॉरेस्ट डिपार्टमेंट जे थ्रू हणायो आहे त जीअं ॿार बि महज़ूज़ थी सघनि। उन खां अलावा असांजूं जेके इंडिजीनियस हितां जूं जेके लोकल स्पेशीज़ आहिनि जानवरनि जूं, उन्हनि खे बि असां हिते रखियो आहे। असीं चाहियूं था त जेको ज़िलो मटियारी आहे उन जी जेका मुआशी जेके सरगर्मियूं आहिनि उहे सभु जो सभु हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते खणी अचूं, जीअं न सिर्फ़ु असांजो सूबो या असांजे मुल्क जे जेके माण्हू आहिनि उहे, पर परॾे वारा माण्हू, छो जो हिनखे असां डिजिटाइज़ बि कंदासीं असां पंहिंजे वेबसाइट ते, ऐं अवीं बि जेके मीडिया जा दोस्त आहियो उहे बि कवरेज ॾियो था। सभु इंटरनेशनल लेवल ते हिनखे ॾिसंदा
इंशाअल्लाह ताला मटियारी में हीअ जेका इकनॉमिक एक्टिविटी आहे उन खे नेक्स्ट ईयर में ज़रूरु बूस्ट मिलंदो। जेको मैंगो फेस्टिवल लॻो आहे ऐं उमेद आहे त हर साल ही लॻंदो रहंदो। इन में असांजो जेको लाइफ स्टॉक एक्सपो आहे उहो असां लॻायो आहे लाइफ स्टॉक डिपार्टमेंट जी तरफ़ां डिस्ट्रिक्ट मटियारी। उन में असां वटि हिकिड़ी कामोरी नसुल जी जेका मशहूरु नसुल जी बकरी आहे उहा आहे बगी तूरी नसुल आहे। उन खां अलावा जेका ब्लैक टापरी आहे, गोल्डन टापरी आहे इहे, ऐं उन खां अलावा हीअ जेको पोनी नसुल जो घोड़ो आहे हीअ तमामु नायाबु आहे। हीअ डिस्ट्रिक्ट में हिकिड़े असांजे भाॻे वटि आहे जेको साउथ अफ्रीका जो आहे जेको असां हिते घुरायो आहे ऐं माण्हू ॾाढी दिलचस्पी सां हिन खे ॾिसनि था। जॾहिं त हिन फेस्टिवल में बहितरीन स्टॉल लॻाईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तहलीक रखंदा मखदूम महबूब ज़मा यादगार शील्ड ऐं सर्टिफिकेट पिण ॾिना। हीउ फेस्टिवल 2 ॾींहं बिटिया में जारी रहंदो जंहिंखे ॾिसण लाइ औरतुनि ॿारनि समेत हर मुख़्तबे फ़िक्र सां तहलीक रखंदड़ माण्हुनि जी रश लॻियल हुई। कैमरामैन इख़्तियार अली जता गॾु मुस्तक़ीम समूह आवाज़ न्यूज़ बिटिया।